ओम ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति। अध्याय 3 श्लोक 40 चैप्टर 3 वर्स 40। इंद्रियाणि मनो बुद्धिः अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्। इति विवासांजो सॉरी 43 42। इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः। The senses are said to be great. Greater than the senses is mind. Greater than the mind is intellect. That which is greater than the intellect is he. पहिरियों ॿुधायो ही असां जूं कामनाऊं काथे काथे रहंदियूं आहिनि त इंद्रियनि में, मन में ऐं बुद्धीअ में। हाणे हुननि जो रिलेशनशिप छा आहे, ही कीअं हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि, केर सुपीरियर आहे केर इंफीरियर आहे, हिन जी व्याख्या हिते कई अथई त इंद्रियूं पाण ग्रेट आहिनि, महान आहिनि। ॾिसो कंहिंखे अखियूं न आहिनि त उन जी हालत केॾी ख़राब थी थी पए दुनिया में। हिक इंद्रिय न आहे, पंजनि इंद्रियनि मां हिक इंद्रिय कोन्हे। त इंद्रियूं असां जूं महान आहिनि। सॼे संसार जो ज्ञान असांखे इंद्रियनि जे माध्यम सां थो थिए, पर जॾहिं ही संसार असांजे अंदर अचे थो, असां अंदर मां उन सां रिएक्ट करे कामनाऊं था पैदा कयूं। यदि कामना पैदा न थिए त संसार एतिरी सुठी शइ आहे, इट्स मोस्ट ब्यूटीफुल थिंग, त पोइ इंसान इन खे एंजॉय करे सघंदो, हमेशा हमेशा जे लाइ हू मौज में रहंदो। पर जॾहिं कामना पैदा थी थिए त पोइ उन मौज खे ढके थी रखे। पोइ इंसान इंद्रियनि खे कम में आणे मौज करण जी कोशिश थो करे। मौज करण ऐं मौज में रहण, इन में फ़र्क़ु आहे। जॾहिं इंद्रियूं काबूअ में हूंदियूं आहिनि, इच्छाऊं कामनाऊं न हूंदियूं आहिनि, त इंसान मौज में रहंदो आहे। पर जॾहिं इंसान जी आत्मा ढकियल आहे इच्छाउनि सां, त हू थोरी थोरी इच्छाऊं करे पूरी कंदो आहे, थोरी इच्छा कंदो पूरी कंदो, इच्छा कंदो पूरी। हुनखे छा थो लॻे, असां इच्छाऊं पूरी था कयूं माना मौज था कयूं। पर हीअ ना समझी आहे, हू पाण खे तंग थो करे। त इंद्रियूं ग्रेट आहिनि, महान आहिनि। सिंधीअ में ॿुधूं पहिरियों। इंद्रियूं त सूखम, तिन खां मथे मन, जा मन खां मथे ॿुधी आहे सा, पर ॿुधीअ मथे अति सूक्ष्म श्रेष्ठ आहे आत्मा। सभिनी खां सूक्ष्म आत्मा आहे। आत्मा खां पोइ आहे बुद्धि। बुद्धि ही आत्मा खां ग्रॉस आहे, उन जे अंडर में आहे। आत्मा बुद्धीअ खे कंट्रोल करे सघंदो, असां बुद्धीअ खे कंट्रोल करे बुद्धि असांखे कंट्रोल न करे सघंदी। इंटेलेक्ट इज ग्रॉसर देन द सेल्फ, सेल्फ इज सटलर देन बुद्धि। पर बुद्धि हिक पासे आत्मा खे थी फेस करे, ॿिए पासे संसार आहे, मन आहे, इंद्रियूं आहिनि ऐं ऑब्जेक्ट्स आहिनि, उन जा विषय आहिनि। बुद्धि पर मन खे कंट्रोल करे सघंदी। बुद्धि
हुन खां ग्रॉस आहे आत्मा खां, पर मन खां सटल आहे, सूक्ष्म आहे। इन करे उहा मन खे कंट्रोल करे सघंदी। ऐं मन जेको आहे बुद्धीअ खां ग्रॉस आहे, पर इंद्रियुनि खां सटल आहे, त हू इंद्रियनि खे कंट्रोल करे सघंदो। असांखे ही 5 ज्ञानेंद्रियूं आहिनि, 5 कर्मेंद्रियूं आहिनि। पहिरियों असां ज्ञानेंद्रिय सां संसार जो ज्ञान वठंदा आहियूं। भई मां साइट ॾिठी, मां गानो ॿुधो, भजन ॿुधो, ख़ुशबू थी अचे ॾाढी सुठी, ही सभु असां इंद्रियुनि जो ज्ञान वठूं था। ही ज्ञान असां काथे था अचे, ही ज्ञान संसार जो अचे काथे थो, ही असांजे मन में थो अचे। असां चवंदा आहियूं अखियुनि सां ॾिठोसीं, पर अखियुनि न ॾिठो आहे, ॾिठो मन आहे असांजे। अखियुनि जो माध्यम सां इंसान खे 5 इंद्रियूं आहिनि, ॿिए कंहिं बि प्राणीअ खे एतिरियूं इंद्रियूं न आहिनि। कंहिंखे 4 हूंदियूं, कंहिंखे 3 हूंदियूं, कंहिंखे 2 हूंदियूं, कंहिंखे 1 हूंदी। ऐं ज़रूरी न आहे त इहे ई इंद्रियूं उन्हनि खे हुजनि। शार्क हूंदी आहे, शार्क खे ख़बर पवंदी आहे भई मुंहिंजो प्रे हितां 3 किलोमीटर परे आहे, पोइ डाइव करे उन जॻह ते हली वेंदी। कीअं ख़बर पियसि? त उन वटि काई ॿी इंद्रिय आहे जेका असां वटि कोन्हे। त इंद्रियूं घणियूं आहिनि, पर असां वटि 5 इंद्रियूं आहिनि। ऐं छा थो थिए, हिन इंद्रियनि जे माध्यम सां मन खे ख़बर थी पए संसार जी, पर जीअं ख़बर थी पए संसार जी, हू उन में रिएक्शन थी पए अंदरि, पोइ हुन में कामनाऊं थो पैदा करे मन, ऐं पोइ रिएक्ट थो करे। यदि असांजे अंदर में रिएक्शन ई भाई ॾिठो हा ठीकु आहे, हे सुठो आहे, ही ख़राबु आहे, ऑब्जेक्टिवली जॾहिं असां ॾिसंदा आहियूं, जॾहिं मूवी ॾिसंदा आहियूं, मूवीअ में मर्डर थी वेंदो आहे त असांखे कुझु न लॻंदो आहे, मूवीअ में कोई मरी वेंदो आहे असांखे दुख न थींदो आहे, छाकाणि असांजो जेका ॾिसण जो तरीक़ो आहे उहो ऑब्जेक्टिव आहे, उहो ॿियनि जे घर में थो थिए, असांखे कुझु नथो थिए। पर असां पंहिंजी कामनाउनि खे अगरि इन हिसाब सां ॾिसूं त पोइ उन में रिएक्शन न थींदी, पोइ रिस्पॉन्स बि दुनिया खे असां न ॾींदासीं। असां ॾिठोसीं ॿिए अध्याय में, जेको स्थित प्रज्ञ हूंदो आहे संसार में कीअं घुमंदो आहे, कछुए वांगुरु। जॾहिं कोई संकट ईंदो, कछुओ छा कंदो आहे, पंहिंजूं इंद्रियूं ऐं मन खे अंदरि पंहिंजे शेल जे अंदरि ढके छॾींदो आहे। तंहिंजी माना हुनजो रिस्पॉन्स छा आहे, भई हिन सिचुएशन में मूंखे शांति रहणो आहे, मूंखे गड़बड़ न आहे करणी। पोइ सिचुएशन चेंज थी वेंदी, संकट हली वेंदो, पोइ वरी पंहिंजो कमु चालू। पर हीअ हेरारकी असां सम्झी वठूं, इंद्रियूं आहिनि हेठि ते हिन शरीर में, हाणे इहे इंद्रियूं प्राण सां अंदरि 5 प्राण आहिनि असां वटि, प्राण, अपान, व्यान, समान, उदान, ये 5 प्राण आहिनि। जॾहिं असां बॉडी कटींदासीं त असांखे ख़बर पवंदी भई अंदरि हार्ट आहे, अंदरि लिवर आहे, ऐं ॿिया घणाई अवयव आहिनि, उनखे चइबो आहे प्राण। जेके सिस्टम्स आहिनि असांजूं नर्वस सिस्टम्स कंप्लीट, इनखे चइबो आहे प्राण। सो इंद्रियूं प्राणनि सां ॻंढियल आहिनि, प्राण मन सां ॻंढियल आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं प्राण हली वियो त शरीर किरी पवंदो, मन किरी न पवंदो, मन ॿिए शरीर में हली वेंदो। त इंद्रियूं माना शरीर, शरीर प्राण सां ॻंढियल, प्राण मन सां ॻंढियल, मन बुद्धीअ सां ॻंढियल, ऐं बुद्धि आत्मा सां ॻंढियल। हाणे गड़बड़ काथे थी थिए, असांखे इंद्रियूं सम्झ में अचनि थियूं, छाकाणि असां इंद्रियुनि जा सुख था वठूं, पोइ दुख पंहिंजो पाण थींदा आहिनि। वरी मन जा सुख था वठूं, दुख पंहिंजो पाण थींदा आहिनि। वरी बुद्धीअ जा असां ज्ञान वठी करे सुख था वठूं, वरी दुख पंहिंजो पाण ईंदो आहे। सुख ऐं दुख ही द्वंद्व चइबो आहे हिनखे। ही द्वंद्व इंद्रियनि खे लागू आहे, मन खे लागू आहे, बुद्धीअ खे लागू आहे, आत्मा खे लागू न आहे।
पर आत्मा बुद्धीअ खे हलाईंदी आहे, माना एनर्जी प्रोवाइड कंदी अथसि, मन खे बि हलाईंदी आहे, इंद्रियुनि खे बि हलाईंदी आहे। असांजो शरीर हली न सघंदो यदि आत्मा जी एनर्जी असां में न हूंदी त। पर आत्मा सर्वत्र ऐं सदा हूंदी आहे। उहा ई हिकिड़ी शक्ति आहे, उनखे ई परमात्मा चइबो आहे, उनखे ई भॻवान चइबो आहे। माना असां भॻवान जा ई अंश आहियूं ऐं उहो अंश पोइ बुद्धीअ खे पहिरियों हिकु वीचार ईंदो। जॾहिं हिकु वीचार आयो तंहिंजो माना जीव पैदा थियो। जीव कीअं पैदा थियो? आत्मा में हिकु वीचार रखियोसीं असां, जीव पैदा थी वियो। पोइ उहो जीव हिकु वीचार जा 10 कंदो, 10 जा 100 कंदो, 100 जा लख कंदो, लखनि जा करोड़ कंदो। ही संसार वधंदो वेंदो, हिनखे चइबो आहे संसार। हिन खां पोइ हिन वीचार खां पोइ जेको बि थींदो आहे उनखे चइबो आहे संसार। पोइ उहो ई मन पैदा कंदो, उहो ई इंद्रियूं पैदा कंदो, उहो ई विषय पैदा कंदो, माना ही संसार पैदा कंदो। यदि वीचार ई न हूंदो त ही सॼो संसार आहे ई कोन। हिन करे जॾहिं ध्यानु कंदा आहिनि 24 कलाक उन ते ध्यानु लॻाईंदा आहिनि त माण्हू विसरी वेंदो आहे, संसार खे विसरी वेंदो आहे, ॼण त संसार आहे ई कोन। पोइ संसार में सुख दुख आहिनि पर उनखे न थींदा आहिनि। आत्मा आहे ऐं आत्मा ही कायम आहे। वीचार कयोसीं, वीचार मां वीचार पैदा थिया, पोइ संसार पैदा थियो। यदि असां वापसि अचूं हिकु वीचार खणी करे, पोइ उन वीचार खे बि बंदि कयूं, संसार बंदि थी वियो पर आत्मा आहे। उहा हमेशा रहंदी आहे। ही सॼी धरती ख़तम बि थी वेंदी त असांजी आत्मा परमात्मा जेका चइबो आहे उहो कायम रहंदो, उहो बंदि न थींदो। उहो न पैदा थींदो आहे न उनखे मौत आहे। त ही रिलेशनशिप आहे असांजी सेंसिस माना इंद्रियूं, तंहिंखां पोइ मन, तंहिंखां पोइ बुद्धि ऐं हिन सभिनी खां पोइ आत्मा। त एक्चुअली मन खे इंद्रियनि जो राजा चवंदा आहिनि। इंद्र चवंदा आहिनि न, उहो मन हूंदो आहे, उहो इंद्रियनि जो राजा आहे, पर उहो सचमुच जो राजा न आहे। छाकाणि उन खां पोइ बुद्धि आहे ऐं सचमुच में केरु आहे त आत्मा, माना असां पाण, द सेल्फ विदिन। त ही जॾहिं आत्मा सां सुञाणप थी वेंदी असांजी, त पोइ संसार जी काई बि ॻाल्हि असांखे तंग न करे सघंदी। पर जेसि ताईं उहा सुञाणप न थी आहे त असांखे घटि में घटि इहा रिलेशन ख़बर हुजे त भाई इन इंद्रियंस जे आधार ते असां हिन संसार में अचूं वञूं था। पर हे इंद्रियनि खां बि वधीक अथव मन, मन खां बि वधीक आहे बुद्धि। त असांखे पहिरियों बुद्धीअ खे डेवलप करणो आहे, उनजो विकास करणो आहे। यदि बुद्धि थी वेंदी विकसित त पोइ मन खे काबू करे सघंदी। मन खे काबू कंदी त इंद्रियूं बि काबू में अची वेंदियूं। छाकाणि मन जॾहिं प्योर थी वेंदो उहो इंद्रियुनि खे काबू कंदो। माण्हू उल्टो कंदा आहिनि, पहिरियों इंद्रियुनि खे काबू कंदा आहिनि, उहे थींदियूं ई कोन। जॾहिं मन भटके थो त इंद्रियुनि ते काबू रही न सघंदो। मन पहिरियों शांत हुजे ऐं मन खे शांत करण जे लाइ, उनजो भटकण बंदि करण जे लाइ बुद्धि पेरेंट आहे, वॾी आहे, ऐं मन चाइल्ड आहे, ॿार आहे। त उनखे बुद्धि पंहिंजो पाण ईअं बरोबरि बंदि नाहे करणो। हुनजो तव्हां मतिलबु ईअं न कयो भाई ही बि न कंदासीं, हू बि न कंदासीं, असां संसार ई छॾे ॾींदासीं, इहा उल्टी आहे। संसार छॾणो न आहे, संसार पंहिंजो पाण छुटी वेंदो। टेतालीह। एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। Thus knowing that
which is greater than the intellect, and restraining the self by the self, O Mahabaho, kill the enemy in the form of desire, hard to conquer. ऐं अर्जुन, अंदर में तूं आत्म पछाण, आत्म सां काबू कर मन जी तार, करे काबू मन खे हिन काम वेरीअ खे उथी तूं त मार। अर्जुन खे चएसि तो उथ मार। अर्जुन केरु हुयो? वॉरियर हुयो, योद्धा हुयो। हुन जो कमु आहे, हुन जे हथ में गांडीव आहे। ही हमेशा अलर्ट। शत्रु चएसि, है किथे आहे शत्रु, हाणे तो ख़तमु कयांसि। पर शत्रु केरु आहे? शत्रु असांजो पंहिंजो ई मन आहे, पंहिंजूं ई कामनाऊं आहिनि। भीष्म, द्रोण पंहिंजा ई आहिनि, हिकु मन हिकु बुद्धि, इहे शत्रु आहिनि। हाणे तूं हिननि खे मारणो अथई। ऐं हार्ड टू कॉन्कर, दुरासदम, ही ॾाढो डिफिकल्ट कमु थी, एतिरो आसान न सम्झ हिनखे। त असां कामना जे बारे में सोचींदासीं त पहिरियों इहा ख़बर हुजे त ही भले दुश्मन आहे, पर दुरासदम ही ॾाढो कठिन कमु आहे, एतिरो आसान न आहे, साल लॻी वेंदा आहिनि। पर हिते फॉर्म्यूलो ॾिनो अथई। फॉर्म्यूलो छा आहे? एवं बुद्धे परम बुद्ध्वा, संस्तभ्य आत्मानम आत्मना। जॾहिं ख़बर पइजी वई इंद्रियूं उहे ई महान आहिनि, उहे ई सूक्ष्म आहिनि, मन उन्हनि जो राजा आहे, तंहिंखां पोइ उन जो राजा आहे बुद्धि। पर हेसि ताईं सम्झणु सवलो आहे, ही ॻाल्हि सवली आहे। असांखे मन जो आजमूतो आहे, बुद्धीअ जो आजमूतो आहे, इंद्रियनि जो आजमूतो आहे, पर हुन जो आजमूतो न आहे, त इन करे असांजो विश्वास नथो थिए। पर हिते कृष्ण भगवान हिकदम क्लियर, नोइंग दैट विच इज ग्रेटर देन द इंटेलेक्ट। हाणे असां उन जो नालो ख़बर न आहे, कोई आत्मा चवंदो, कोई ब्रह्म चवंदो, कोई परमात्मा चवंदो, कोई परमेश्वर चवंदो, नाला कुछ बि हुजनि, उहा हिकिड़ी सत्ता आहे, ऐं उहा ई असांजी आत्मा आहे। जॾहिं हीअ तोखे ॻाल्हि ख़बर पवंदे, ओ अर्जुन, पोइ कामनाउनि खे मारणु, उन ते विजय प्राप्त करणु सवलो आहे। हाणे हिते चयो थी किल द एनिमी इन द फॉर्म ऑफ डिज़ायर। हाणे तव्हां कामनाउनि खे किल कीअं कंदव? हाउ विल यू किल? असां किल करे सघंदासीं साम्हूं कुझु हूंदो त, पर कामनाऊं त असांखे ॾिसण में बि नथियूं अचनि, पोइ किल कीअं कंदासीं? ही ख़ाली वीचार आहिनि, मुंहिंजी हीअ इच्छा आहे, ही ख़ाली वीचार आहिनि, ऐं वीचारनि खे ट्रीटमेंट वीचारनि सां ई थींदी। हाणे ध्यानु असांजो कामनाउनि ते आहे, ध्यानु मटाइणो आहे परमात्मा वटि। जॾहिं ध्यानु परमात्मा वटि हली वेंदो, कामनाऊं हली वेंदियूं। मुंहिंजे साॼे पेर में सूर हुयो, उन खां वधीक सूर मुंहिंजे खाॿे पेर में शुरू थी वियो, त मुंहिंजो ध्यानु साॼे मां खाॿे में हली वियो, मां साॼे पेर जो सूर ई विसरी वियुसि। तंहिंखां पोइ कुझु रूट केनॉल कयो त कुझु इन्फेक्शन थी पियो, त हफ़्तो सॼो सूर हुयो ॾंद में, सॼो ध्यानु ॾंद में। सॼो हफ़्तो मूंखे इहा ख़बर ई न पई त मुंहिंजे पेरनि में बि सूर आहे। पोइ जॾहिं ही ॾंद ठीकु थी वियो, पोइ ख़बर पई, अरे पेर में बि सूर आहे। हाणे छा थियो? सूर हुयो, जेको बि डिफेक्ट हुयो उन में, उहो हुयो, पर ध्यानु उन ते हुयो ई कोन। जॾहिं ध्यानु ई असांजो न आहे, त सूर आहे या न आहे, छा फ़र्क़ु पवंदो?
त ध्यान मटायो। कृष्ण भगवान चए थो एवं बुद्धे परम बुद्धवा, बुद्धीअ खां परे छा आहे, उते तूं पंहिंजो ध्यान लॻाए। पंज कोश हूंदा आहिनि, अन्नमय कोश, प्राणमय कोश, जेके असांजे अंदरि जेके बि सिस्टम्स आहिनि उहे प्राणमय कोश आहिनि। शरीर ॿाहिरों जेको ॾिसण में ईंदो आहे। मनोमय कोश माना असांजो मन, इच्छाऊं, कामनाऊं, प्रेम, वैर, ये सभु भावनाऊं जेके बि आहिनि उहे मन में हूंदियूं। ऐं विज्ञानमय कोश असांजी बुद्धि जेका भेद कंदी, विवेक कंदी, ही सही आहे, ही ग़लति आहे, हिन राह ते वञणु खपे, हिन ते न वञणु खपे, इहो बुद्धि कमु कंदी। ऐं आनंदमय कोश, ही आनंदमय कोश आहे। त असांजो ध्यानु अगरि हिन ते हूंदो, हिन सां असां कंहिं बि उंगलीअ सां जुड़ी सघंदा आहियूं, कंहिं बि कोश सां जुड़ी सघंदा आहियूं ऐं कमु करे सघंदा आहियूं। ही न हुजे त ही कमु न करे सघंदियूं आहिनि। इन करे एकलव्य खां हुनजो अंगूठो उतई द्रोण, छाकाणि सॼो ध्यानु उते हुयुसि हुनजो, हिकु ई ध्यानु, कॉन्संट्रेशन हुयुसि, पर मेडिटेशन न हुयुसि। चई अंगूठो कटे छॾ, पोइ तूं परमात्मा सां जुड़ी वेंदे। छाकाणि हिते हुनजो यूज़ पियो करे आर्चरीअ जे वास्ते, त जो सॼो ध्यानु आर्चरीअ में हुयुसि, मां अर्जुन खां ग्रेट आहियां। पर इन खां सवाइ हुन मन में ॿियो कोई वीचार न हुयो, लास्ट थॉट। त इहा ई प्रोसेस असांखे करणो आहे। धीरे 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 जीअं डेवलपमेंट थींदी वेंदी, कामनाऊं घटिजंदियूं वेंदियूं। कामनाऊं घटिजंदियूं वेंदियूं त इंसान अमीर थींदो वेंदो। केतिरो पैसो आहे इन जो कोई इंपॉर्टेंस न आहे, केतिरो संतोष आहे इहो इंपॉर्टेंट। जेको संतोषी आहे उहो अमीर आहे। त संतोष वधंदो वेंदो ऐं हुनजी अल्टीमेट जेको आहे संतोष, जंहिंखे आनंद चवंदा आहिनि, उहो जॾहिं असांजी आत्मा सां सची सुञाणप थींदी, ख़बर पवंदी अरे मां त आत्मा आहियां, ही त मिड़ई संसार जो पार्ट। शरीर संसार जो आहे, लौकिक, हू पारलौकिक आहे। त हे फॉर्म्यूलो ॾिनो अथई, पहिरियों 4 दफ़ा चयो अथई ही तुंहिंजो शत्रु थी अर्जुन, कामनाऊं तुंहिंजूं शत्रु अथई। ऐं हुन ते विजय कीअं प्राप्त करणी आहे? एक्चुअली किल नाहे करणो, किल कीअं कंदव तव्हां? पर जॾहिं हू नष्ट थी वेंदियूं त एज गुड एज यू हैव किल्ड देम। त ही वीचार आहिनि, ही वीचार मन में पिया ईंदा। मन जो धर्म आहे, वीचार पैदा कंदो रहंदो, भावनाऊं पैदा कंदो रहंदो। बुद्धीअ जो धर्म आहे, उहा वीचार पैदा कंदी रहंदी। तव्हां उन्हनि खे स्टॉप न करे सघंदव, बाय नेचर दे आर लाइक। तव्हां अखियुनि खे चई सघंदव हाणे नाहे ॾिसणो, ही नाहे ॾिसणो, हू नाहे ॾिसणो, न, अखियूं खोलींदव तव्हांखे सभु ॾिसण में ईंदो। त रिस्ट्रेनिंग सही न आहे। इंद्रियुनि खे पंहिंजो कमु करणु ॾियो, मन खे पंहिंजो कमु करणु ॾियो, बुद्धीअ खे पंहिंजो कमु करणु ॾियो। डोंट इंटरफियर। ध्यानु सॼो उते हुजे। माना हिन संसार में रहणो आहे, पर हिन संसार खां अलॻि रहणो आहे। जीअं कमल जो गुल हूंदो आहे, कीचड़ में पैदा थींदो, कीचड़ में रहंदो, कीचड़ में ई मरंदो, पर हमेशा कीचड़ खां मथे उभरी करे रहंदो। छो उनजो ध्यानु हेठि आहे ई कोन, उनजो ध्यानु मथे ते आहे। इन करे कमल खे असांजे धर्म में ॾाढो इंपॉर्टेंस आहे। झूलेलाल खे बि तव्हां ॾिसंदो, पलो आहे, पल जे मथां कमल जो गुल आहे। विष्णुअ जे हथ में पहिरियों पहिरियों जेको ऑब्जेक्ट आहे कमल जो गुल आहे। लिव बाय दैट प्रिंसिपल। त ख़त्म कुझु बि न आहे करणो, कंहिंखे बि मारणो न आहे, पर विजय प्राप्त करणी आहे।
पोइ उन जे लाइ जेको बि करणो पवंदो। झूलेलाल मिर्ग शाह खे न मारियो, पर विजय प्राप्त कयईं। त इम्पोर्टेंट आहे, ही असांजो शत्रु आहे, असांखे डिस्टर्ब थो करे, असांखे तकलीफ़ थो ॾे, छाजे लाइ असां तकलीफ़ में पंहिंजी ज़िंदगी काटियूं? कॉमन सेंस आहे, हिन में कोई वॾो ज्ञान न आहे। जेका ॻाल्हि असांखे तकलीफ़ थी, इवन जॾहिं पार्ट कोई ख़राब थी पवंदो आहे, डॉक्टर चवंदा आहिनि कटे फिटी कयोसि। तीअं ई असांजूं कामनाऊं आहिनि, असांजूं, असां ई पैदा कयूं आहिनि, पर यदि उहे असांखे तंग थियूं कनि, तकलीफ़ थियूं पहुचाइनि, छाजे लाइ रखणो आहे? कटे फिटी कयो। ऐं उन जो आसान तरीक़ो आहे, तव्हां हुन खे सुञाणो, ही इज़ रियल। ॿियो सभु ईंदो वेंदो, ही संसार ठहंदो मिटंदो, ठहंदो मिटंदो, ही साइकिल हलंदी। ही चेंजेबल आहे, हिन में रोज़ चेंज थींदो, रोज़। हाणे मां तव्हां सां ॻाल्हायां थो, कलाक में मुंहिंजे शरीर में घणियूं पेशियूं आहिनि ख़तम थी वेंदियूं, नयूं पैदा थींदियूं। मां ॿार हुयुसि नंढो त चवंदो हुउसि मां ॿार आहियां, पोइ वॾो थियुसि त चवां ॿार त ख़तम थी वियो, काॾे वियो ख़बर न आहे, ख़तम थी वियो। वॾो पैदा थियो, एडोलसेंट, मां चवंदो हुउसि मां जवान आहियां, आई एम यूथ। उहो बि ख़तम थी वियो, वरी वॾो इंसान पैदा थियो, तरी चए थो मां आहियां। पोइ ॿुढो पैदा थींदो, जवान ख़तम थी वेंदो, तॾहिं बि चवंदुसि मां आहियां। पोइ ॿुढो बि ख़तम थींदो, छाकाणि इहा साइक्लिक आहे। जॾहिं ॿार ख़तम थो थिए त ॿुढो बि ख़तम थींदो, त हुन में वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे? छाकाणि चेंज हिन संसार जो पहिरियों पहिरियों नियम आहे, चेंज। It is bound to change. That which changes is sansar, this world. हिन चेंज कीअं थो थिए, कहिड़े बेसिस ते थो थिए? छाकाणि चेंज तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं कुझु त चेंजलेस हुजे। असां ट्रेन में ट्रेवल करण में वधीक मज़ो ईंदो आहे प्लेन में ट्रेवल करण खां, छाकाणि ट्रेन में छा आहे, सीन चेंज थो थींदो वञे, असांखे एंटरटेनमेंट आहे, जीअं टीवी थी हले साम्हूं। पर प्लेन में बादल बि न आहिनि त कुझु बि न आहे, हले थो नथो हले ख़बर ई नथी पए, त उहो बोरिंग आहे। छाकाणि हुते चेंजलेस कोन्हे, हिते चेंजलेस आहे। जॾहिं असां चेंजलेस सां जुड़ी वेंदासीं त मौज में रहंदासीं। ऐं ॿियो मक़सदु कहिड़ो आहे? ॿियो कोई मक़सदु न आहे जीवन जो, दैट्स द ओनली पर्पस। मौज करणी न आहे, मौज में रहणो आहे। अमीर हुजे ग़रीब हुजे, मौज में आहे, संतोषी आहे, त हुन पंहिंजे जीवन जो लक्ष्य हुयो उहो पूरो कयईं। पैसो पदार्थ न आहे, अचे भले अचे। तव्हांखे कोई गाॾी चए भई हीअ कार वठ, हलाए, हलायो, प्रसाद मिलियो मूंखे परमात्मा खां, हलायो, मज़ो कयो। पर कार हली वई त दुख न आहे, आई त सुख न आहे। छाकाणि जेको पहिरियों ई मौज में आहे, उनखे कार बार कहिड़े कम जी? वो त बग़ैर कार खां बि सुखी आहे, विथ कार बि सुखी आहे। अचे प्रसाद करे जेको अचे, कंहिं ज़रूरत हूंदी आहे भई असांखे ट्रेवल करणो आहे, परे वञणो आहे, पंधु नथा वञी सघूं, त व्हीकल जी ज़रूरत आहे, अची वई, मिली वई, एंजॉय कयो, हली वई, हली वई, वेंदी। जेका ठही आहे उहा रहंदी बि, जेको पैदा थियो आहे मरंदो, ही संसार जो रूल आहे, ऐं असां चेंज न करे सघंदासीं। इन करे असांखे हू ख़बर हुजे जेको न पैदा थींदो आहे न मरंदो आहे। उहा ख़बर पइजी वई त सभु ख़बर पइजी वई।
अन्यथा सॼो ज्ञान दुनिया जो व्यर्थ। खाली पेट पाले सघंदो इंसान बस, उनखे संतोष न मिलंदो। ऐं इहो गीता जो ज्ञान आहे। हिते असांजो टियों अध्याय समाप्त। ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। Thus, in the Upanishads of the glorious Bhagavad Gita, the science of the eternal, the scripture of yoga, the dialogue between Sri Krishna and Arjuna ends the third chapter entitled The Yoga of Action. ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो कर्म योग वारो टियों अध्याय पूरो थियो। ओम तत् सत इहो पाण में हिकिड़ो मंत्र आहे। ओम हुन जो नालो आहे, परमात्मा जो नालो। उहो सत आहे, ॻाल्हि ख़तम। परमात्मा सत आहे, ॿियो सभु सत कोन्हे, तंहिंजो माना कूड़ आहे ईअं न थींदो। पर सत न आहे। हाणे असां पाण में ॻाल्हायूं था, इहो सत न आहे। छो? ही परिवर्तन थो थिए। अॼु टियों अध्याय आहे, सुभाणे चोथों अध्याय हूंदो, वरी पंजो अध्याय हूंदो, वरी छहों अध्याय हूंदो। ही चेंजेबल आहे। सत उहो हूंदो आहे जंहिंमें कोई परिवर्तन न थींदो आहे। सो हू परमात्मा जेको आहे उहो सत आहे। ॿियो सभु माण्हू चवंदा आहिनि कूड़ आहे, मिथ्या आहे, माया आहे। कूड़ न आहे। कूड़ माना जेको हुयो ई न ऐं थींदो बि न। ईअं न आहे। ही संसार थोरे वक़्त जे लाइ आहे। असां इंडियन सिटीज़न आहियूं, असां ॿी कंट्रीअ में घुमण वियासीं। असांजी हितां जी सिटीज़नशिप असांखे यादि रखणी पवंदी त असां हिन कंट्रीअ मां आयासीं। इहो सत आहे। हुन कंट्रीअ में घुमूं था, इहो सत न आहे। माना असां उतां जा सिटीज़न न आहियूं, घुमूं था। पर सत छा आहे? सत वी बिलोंग टू दैट प्लेस। त हिते सत छा आहे? वी बिलोंग टू हिम। उहो सत आहे। पोइ असां ग़लतीअ सां हिन संसार खे सत था मञूं, ऐं पोइ जेको बि संसार में थींदो उहो असांखे थींदो। सुख बि ईंदा, दुख बि ईंदा, कॾहिं मथे कॾहिं हेठि, कॾहिं मथे कॾहिं हेठि। पोइ इंसान परेशान थी पवंदो आहे, चवंदो आहे ई झंझट मूंखे खपनि ई न, ख़तमु कर भॻवान। भॻवान चवंदुसि तथास्तु, ख़तमु। जंहिं पर्पज़ लाइ आयो उहो पूरो न थियुसि। त इन करे ही मंत्र ओम तत् सत ही गीता में पोइ अलॻि सां ॿुधाईंदो ही मंत्र। पर ही हर चैप्टर जे एंड में एंड कंदो त पहिरियों चवंदो ओम तत् सत। श्रीमद् भगवद गीता, इन द उपनिषद ऑफ द भगवद गीता, माना घणा ई उपनिषद आहिनि जेके मान्यता प्राप्त आहिनि, 108 आहिनि। ऐं गीता उन्हनि उपनिषदनि खां अलॻि आहे, छाकाणि उपनिषद आहिनि वेदनि जो पार्ट आहे। पर जेका गीता आहे सॼे उपनिषदनि जो सार आहे। उपनिषद पंहिंजे आज़मूतनि सां अलॻि अलॻि ऋषिनि मुनिनि अलॻि अलॻि रचनाऊं कयूं। के उपनिषद में 60, 10 मंत्र हूंदा, कंहिं में 25-30 मंत्र हूंदा, पर ॾाढा पावरफुल मंत्र आहिनि उहे।
उहे सम्झ में न ईंदा आहिनि, इन करे व्यास भॻवान हुन मां ई सार कढी, सभिनी उपनिषदनि मां सार कढे गीता जी रचना कई। त गीता भी हिकु उपनिषद आहे, ब्रह्म विद्या। ब्रह्म विद्या ही विद्या आहे, बाक़ी सभु अविद्या आहे। मां साइंटिस्ट आहियां अविद्या। तव्हां पाण खे बचाए सघंदव? हुन विद्या सां अगरि तव्हां पाण खे नथा बचाए सघो त उहा अविद्या थी वई। अविद्या माना जीरो आहे ज्ञान, ईअं न, ज्ञान आहे पर जंहिंजो ज्ञान हुजणु खपे उहो न आहे। माण्हू चवंदा आहिनि विद्या माना ज्ञान, अविद्या माना नो ज्ञान, ईअं न आहे। अविद्या माना ग़लति ज्ञान, संसारी ज्ञान। योग शास्त्र ही साइंस भी आहे, स्क्रिप्चर भी आहे, ऐं ही डायलॉग आहे बिटवीन कृष्ण एंड अर्जुन। डायलॉग मोनोलॉग हुजे त बोरिंग थी पवंदो। डायलॉग रिलेटिव आहे, छाकाणि परमात्मा आहे त जीव भी आहे। जीव तकलीफ़ में आहे, परमात्मा तकलीफ़ में न आहे। त जीव परमात्मा खां पुछंदो, हे परमात्मा तो मूंखे हिन संसार में छो मोकिलियो जंहिंमें दुख आहिनि? पोइ परमात्मा उनखे एक्सप्लेन कंदो। इन्हनि खे ॿिनि जी ज़रूरत आहे। ही ॿई अपोज़िट न आहिनि, ॿई हिक ॿिए खे पूरक आहिनि। पोइ हिन ज्ञान सां इंसान जे अंदर में प्रकाश थींदो त पोइ हू ग़लति कमु कंदो ई कोन। जॾहिं ग़लति कमु न कंदो त उनखे काई तकलीफ़ूं दुख ईंदा भी कोन। हिन ज्ञान जे आधार ते हिन संसार में असांखे रहणो आहे ऐं हिन संसार खे ही एंजॉय करणो आहे। दुख आहिनि माना छॾे ॾियणो न आहे संसार। उहो त माना भॼी वेंदा आहिनि माण्हू, घर छॾे, जवाबदारियूं छॾे भॼी वेंदा आहिनि, तीअं थियो। अर्जुन भी इहो ई त चाहे, मूंखे वञणु ॾे बाबा। पहिरियों पहिरियों श्लोक अर्जुन जो इहो ई आहे। ऐं हिते हे असांजा टियों अध्याय ख़तमु कयो आहे। टियों अध्याय ख़तमु कयो आहे, उनजो नालो आहे योगा ऑफ एक्शन। ही एक्चुअली शुरू में ज्ञान आहे, ही हिन में बेसिक ज्ञान वधीक आहे। इन करे हिन जो अभ्यास अगरि ठीक सां थींदो टियों अध्याय जो, त ॿिया अध्याय आसान आहिनि। असां टियों अध्याय स्किप कंदासीं त पोइ अॻिते ॾाढी डिफिकल्ट आहे भगवत गीता। केतिरा ई माण्हू ॿियो अध्याय कंदा आहिनि, चवंदो सभु गीता थी वई असांजी, सॼो ज्ञान आहे ॿिए नंबर में, पर सम्झ में अचे त। हिन करे टे अध्याय जी महिमा अलॻि आहे। हिनखे योगा ऑफ एक्शन चयो अथई, माना कर्म तव्हां कयो, अहिड़ो कर्म कयो सिधो हुन सां जुड़ी वञो, ॻाल्हि ई ख़तमु। कर्म मां ई तव्हांखे मुक्ति मिली वेंदी। त थोरो असां रिव्यू कयूं, ही चैप्टर इम्पोर्टेंट आहे पहिरियों खां वठी। त छा ॿुधायो अथई कृष्ण भॻवान, कहिड़ो ज्ञान ॾिनो अथई? छाकाणि असां पहिरें श्लोक खां वठी हाणे 43 श्लोक कया, पहिरियों विसरी वियो। त इन करे भगवत गीता जो पढ़ाईअ जो तरीक़ो आहे, कंसिस्टेंसी खपे डेली। हर कोई बीमार आहे, ट्रैवल तो करे, ॻाल्हि अलॻि आहे, बट अदरवाइज डेली सुबुह जो थोरो टाइम हिनखे ॾियणो आहे। असां छा कयोसीं क्लास में उहो रिवाइज़ करणो आहे, त पोइ कंटिन्यूटीअ में असांखे उहो ज्ञान मिलंदो। त हिन में अर्जुन 2 दफ़ा क्वेश्चन पुछिया अथई, हिकदमि शुरू में पहिरियां 2 श्लोक, वरी विच में हिकु क्वेश्चन पुछियो अथई। पहिरियों क्वेश्चन हुयो भई कृष्ण भॻवान तूं चए थो भई ज्ञान वठ, संन्यास वठ, त पोइ मूंखे ही युद्ध में छाजे लाइ थो विझे? ही छाजे लाइ झंझट मूंखे न खपनि बाबा, ही संसारी झंझट मूंखे न खपनि। सभई ईअं चवंदा आहिनि, नौकरी कंदा आहिनि, 55 साल पूरा थिया न आहिनि, चवंदा आहिनि असांखे वॉलंटरी रिटायरमेंट ॾियो, पैसो ॾियो त असां घर में विहूं। हर कोई पंहिंजी ज़िम्मेदारी तारण थो चाहे, मूंखे ज़िम्मेदारी न खपे। हा, सुख सभु खपनि,
नौकरी खपे, पगार खपे, कम न खपे। दैट इज नॉट पॉसिबल। त अर्जुन भी पंहिंजे हिसाब सां हुन रोल में चए पियो मूंखे वञण ॾे, मां संन्यास थो वठां। पर अर्जुन अञा हिकिड़ी ॻाल्हि कई, हू शरण में वियुसि कृष्ण भॻवान जे, चई तूं ॿुधाए सही मुंहिंजे लाइ छा आहे। यदि इहो सवाल न पुछे हा तूं ॿुधाए सही छा आहे त पोइ गीता ठहे ई न हा। हू शरण में वियो। त इंसान जॾहिं शरण में वेंदो परमात्मा जे, तॾहिं उनखे ख़बर पवंदी सचाई छा आहे। मूंखे त सॼी ॼाण आहे, मां सभु ख़बर आहे, 2-4 श्लोक यादि कंदा आहिनि, फटाफट फटाफट ॿुधाए ईंदा। कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु, मूंखे ख़बर आहे भॻवानु ईअं चयो आहे, ॿियो छा आहे गीता में। त ज्ञान ईअं न मिलंदो। ज्ञान वास्ते पहिरीं स्टेप आहे। पहिरियों 3 अध्याय में पहिरियों ई दफ़ो अर्जुन सवाल पुछे थो, पर शरण में थो वञे। हुयुसि सखा, दोस्त हुयुसि कृष्ण, हुनखे दोस्ती सम्झंदो हुयो। अर्जुन खे थोरी ख़बर आहे ही ज्ञानी पुरुष आहे, ही परमात्मा जो रूप आहे। अर्जुन खे ख़बर कोन हुई, ही त पोइ ख़बर पवंदसि। पर तॾहिं बि शरण में वियो आहे। शरण में वियो त पोइ हुनखे मरण न आहे। ऐं परमात्मा जे शरण में वियो आहे, पोइ त कोई प्रॉब्लम ई न आहे। तंहिंखां पोइ कृष्ण भॻवान हुनखे चयो अथई, भई तूं कर्म कर, तूं कर्म कर, तूं कर्म कर। प्री मैच्योर रिटायरमेंट न आहे तुंहिंजे लाइ। पोइ हुन में कई ॻाल्हियूं ॿुधाई। हिकु उन में ॾाढो इम्पोर्टेंट प्रिंसिपल आहे निष्कर्म, जंहिंखे चवंदा आहिनि एक्शनलेसनेस। इंसान सभु कुझु करे पर हुन कुझु बि न कयो आहे, इहा भावना हुजे। असां तुर कंदा आहियूं मां कयो, हुनखे चवंदा आहिनि कर्तृत्व भावना। मां कयो, मां कयो माना तव्हां फासी पियो। मां कयो, ही कमु हुयो थी वियो। अरे कम जो छा थियो, थी वियो। कंहिं कयो उहो सुवाल ई न आहे, उहो असांखे सोचणो ई न आहे कॾहिं बि। ही जिम्मेदारी आहे, पूरी कई ॻाल्हि ख़तम, यू आर फ्री। हुनखे चवंदा आहिनि मुक्ति। मां कयो माना तव्हां बंधन में फासी पियो। वरी मां कंदुसि, मूंखे ॾिजो कमु, बंधन अची वियो। त एक्शनलेसनेस अचीव करण जे लाइ एक्शन करणी पवंदी आहे। एक्शन मां भॼी न वञिबो आहे। तंहिंखां पोइ 3 गुण ॿुधाई प्रकृतिअ जा। तंहिंखां पोइ ॿुधाई, भई तूं कर्म मां भॼी न वञी सघंदे। शरीर यात्रा पी च ते न प्रसिद्धेत अकर्मणा। शरीर यात्रा माना असांखे शरीर त हलाइणो आहे कि न आहे। शरीर न हूंदो त असां संसार में कीअं हली सघंदासीं। ख़ाली वीचार थोरी घुमी सघंदा। त शरीर त बचाए, शरीर खे एक्टिव रख। इन करे तोखे कर्म जी ज़रूरत आहे। पोइ घणियूं ई ॻाल्हियूं ॿुधाई, चई मां कमु थो कयां। राजा जनक जेको तुंहिंजो हीरो आहे, उनखे बि ज़रूरत न हुई, मूंखे बि ज़रूरत न हुई। मां त पंहिंजो द्वारका में वेठो हुउसि आराम सां। एॾी सुठी नगरी आहे, अहिड़ी काई नगरी न आहे, स्वर्ग आहे। पर तॾहिं बि मां आयुसि कर्म करण वास्ते। त सभिनी कर्म कयो आहे, तूं बि कर्म कर। इहो ॿुधाए करे पोइ अर्जुन पुछे पियो, भई इंसान सभु चाहे करे बि पाप जे रस्ते छो थो वञे। माना हुनजो पंहिंजो हो, काम एव क्रोध एव रजो गुण समुद्भव। ही रजो गुण जे करे असांजो काम ऐं क्रोध पैदा थो थिए, जेको असांखे हिन संसार में फासाए थो छॾे। त हिन खे तूं विजय प्राप्त कर। ओ अर्जुन, कामना ते विजय प्राप्त कर। ऐं पोइ फॉर्मूलास ॿुधाए, पोइ रस्तो ॾेखारियो अथई,
कामना काथे काथे पैदा थींदी आहे, कीअं पैदा थींदी आहे, ऐं उन ते विजय प्राप्तिअ जे लाइ मंत्र कहिड़ो आहे, ओम तत्सत। बस उन हिक प्रिंसिपल खे सुञाण खां पोइ दैट विच इज अनचेंजिंग, जेको मटिजंदो न आहे, ही संसार मटिजंदो आहे, उनखे सुञाण, सब प्रॉब्लम समाप्त। जॾहिं टियों अध्याय, कोई बि अध्याय समाप्त थी वञे त असां चवंदा आहियूं त असां शुरूआत कई। ईअं न चवंदा आहियूं असां ही अध्याय पढ़ी करे ख़तम कयो, असांखे ज्ञान मिलियो, न, असां अञा विद्यार्थी आहियूं। त इन करे जेको पहिरियों श्लोक आहे उहो वरी ॻाइबो। अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अर्जुन चयो, हे कृष्ण, कर्मनि खां जे तूं ज्ञान खे उत्तम थो सम्झी, त पोइ केशव मूंखे घोर कर्म ॾे छो थो छिकी। नेक्स्ट टाइम असां चौथों अध्याय शुरू कंदासीं।